मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाक़ी रहियो मसलो वालिदेन खे झणक ॾियण जो उन सां बद कलामी करण जो, त क़ुरान हकीम बि असांखे सम्झायो आहे ऐं ॿुधायो आहे। त क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमाए न, तव्हां वालिदेन खे उफ़ बि न चओ, यानी बारीक खां बारीक, नंढी खां नंढी शइ जेकी तव्हांजे पीउ माउ खे तकलीफ़ पहुचे उहा बि न, ऐं वला तनहरुमा, ऐं कंहिं क़िस्म जी जेको आहे पीउ माउ खे झणक बि न ॾियो। त हे असांखे मैसेज क़ुरान हकीम ॾिनो आहे त असांजी गार ॾियणु परे जी ॻाल्हि आहे ऐं बदकलामी करणु परे जी ॻाल्हि आहे। क़ुरान हकीम त तव्हां मुस्लमाननि खे इहो मैसेज ॾिनो आहे, तव्हां पंहिंजे वालिदेन खे उफ़ बि न चओ, ऐं न ई जेको आहे उन्हनि खे तव्हां कंहिं ग़लति जेको नाले सां पुकारियो। हे क़ुरान हकीम जेको मैसेज ॾिनो आहे त तमामु घणा नौजवान रिसर्च कनि, क़ुरान जी जेसिताईं रिसर्च न कंदो तेसिताईं तव्हांखे पीउ माउ जे मक़ाम जी ख़बर न पवंदी। फ़िलहालु तव्हां जेको जवानी जे जोश में हो, ऐं हिन टाइम जेकॾहिं अगरि पीउ जो क़दुरु नथा कयो त लाज़मन तव्हांखे तव्हांजे मथां बि हिकिड़ो ॾींहुं ईंदो त तव्हांजी औलाद ई तव्हांखे ईअं सताईंदी। जी अॼुकल्ह काफ़ी जेको नौजवान वालिदेन खे जेको आज़ार में जंहिं विधो आहे ऐं तकलीफ़ में जंहिं विधो आहे, त टेंशन न आहे, हली करे तव्हांजी औलाद तव्हांखे ईअं जेको आहे परेशान कंदी। त पंहिंजे वालिदेन खे बहितरीनु जेको रिस्पॉन्स ॾियो ऐं उनखे जेको तकलीफ़ न ॾियो। तकलीफ़ ॾींदो त पोइ सुभाणे तव्हांजी औलाद बि जेको तव्हांखे तकलीफ़ ॾींदी। हे तमामु जेको इंतिहाई ऐं ख़तरनाक जेको अमल आहे। त वालिदेन सां बहितरीनु सुलूक ऐं वालिदेन सां तमामु बहितरीनु जेको रवैयो रखियो वञे त इन ते जेको अल्लाह राज़ी थींदो आहे।